जी नाज़रीन, करमपुर मावा सां हादसे जी ख़बर शेयर कंदा हलूं। करमपुर ڀرسان इंडस हाईवे मच्छी बुंडो लाड़े भरिसां तेज़ रफ़्तार रिक्शा जी राड टुटण सबबि रिक्शा कल्टी थी वियो। रिक्शा कल्टी सबबि 3 औरतुनि समेत 6 ॼणा शदीद ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि मां 2 जी हालत नाज़ुक ॿुधाई पई वञे। मिलल ॼाण मूजिबि غوثپور शहर जी ईदगाह मोहल्ले जा रहवासी मीरानी बिरादरी सां तालुक़ रखंदड़ माण्हू शिकारपुर मां पंहिंजे माइटनि जी शादी में शिरकत करण बाद रिक्शा ज़रिए वापसि ॻोठ अची रहिया हुआ त मच्छी बुंडो लाड़े वेझो रिक्शा जो एक्सल राड टुटी पई ऐं रिक्शा कल्टी थी पियो। रिक्शा कल्टी जे नतीजे में 3 औरतुनि समेत 6 ॼणा शदीद ज़ख़्मी थी पिया। वाक़े जे इतला बाद غوثپور पुलिस वाक़े वारे हंधि पहुची मोबाइल में ज़ख़्मियुनि खे खणाए غوثپور शहर जी सरकारी अस्पताल आंदो, जिते खेनि तिबी इमदाद ॾिनी पई वञे। ज़ख़्मियुनि मां 2 ॼणनि जी हालत नाज़ुक हुजण सबबि खेनि लाड़काणे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। कैमरामैन टीम सां गॾु जावेद उस्मान बिजाणी, JTN वेब न्यूज़, करमपुर।